अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भली कार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कंता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु नवाज़ शरीफ़ साहब जेको आहे उहो आहिस्ता आहिस्ता ॼण वापसि अचे थो पंहिंजे बयाने ते, ईअं महसूसु थो थिए। नवाज़ शरीफ़ साहब अॼु चवनि था त असांखे जेको आहे इहे वज़ारत उज़्मा PM प्राइम मिनिस्टर सिर्फ़ु न खपे, असां क़ौम जी रुगो ख़िदमत करणु नथा अचूं, पर असां दूध का दूध और पानी का पानी भी चाहते हैं हम। हुनजो चवणु त जनरल रिटायर्ड फैज़ हमीद शौकत सिद्दीकी जस्टिस शौकत सिद्दीकी खे कॉल करे चवंदो त इमरान नवाज़ शरीफ़ ॿाहिरि न अचणु खपे। साकिब निसार मेक श्योर कयो, चीफ जस्टिस अॻूणा चीफ जस्टिस साकिब निसार मेक श्योर कयो त नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो ॿाहिरि न रहे, त जीअं इमरान ख़ान वज़ीर आज़म थी सघे। ऐं उहे चवनि था त माना इहे सभु बोगस केसिस जेके थिया, इहे सॼी कहाणी ॿाहिरि अचणु खपे, असां ईअं न वेंदासीं। ठीकु आहे। सो नवाज़ शरीफ़ साहब पंहिंजो बयानियो जंहिंखे लंडन वञी शहबाज शरीफ़ ॾाढो ईअं थधो कयो त सर ये नाम लेने वाला किस्सा नहीं चलेगा, छाकाणि शुरू में त बयानियो इहो ई ठहियो हो न त बाजवा, जनरल फैज़, साकिब निसार, आसिफ सईद खोसा ऐं इमरान खान त पोइ वरी थधो थियो, वरी विच में ॻाल्हाई, वरी थधो थियो। हाणे पाण हर उहा ॻाल्हि खे न बि ॻंढियूं, पर हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त कल अज़ीज़िया केस में नैब वञी अल अज़ीज़िया केस में इस्लामाबाद हाई कोर्ट इहा दरख़्वास्त रद्द करे छॾी त इहो केस वापसि हेठि एहतसाब अदालत खे मोकिलियो वञे। हुननि चयो हाणे असीं पाण ॿुधंदासीं। जी हा। त छाकाणि त अगरि हेठां त मामला जल्दी उकलाइजी वञनि था, जी हा, त इस्लामाबाद हाई कोर्ट चयो त न असीं वापसि हेठि न मोकिलींदासीं। त उन मां लॻो त हीउ जेको सॼो रिथियल मामिलो हो उहो किथे डिस्टर्ब थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट चयो त न असीं पाण मेरिट ते ॿुधंदासीं। त हाणे ॾचो थी वियो त भई जल्दी बरी कीअं थिए। थी सघे थो इहो सबबु न हुजे, लेकिन अॼु तव्हां उछतो वरी नवाज़ शरीफ़ साहब पंहिंजो बयानियो कढी आयो आहे। सिर्फ़ु दूध का दूध पानी का पानी त माना एहतसाब। नाला कंहिंजा खणे पियो, जनरल रिटायर्ड फैज़ जो, साकिब निसार, पंहिंजो बस ये ॿ नाला कयां थो। ठीकु आहे, इहे ॿ नाला खईं त हिकिड़ो जुडिशरी मां अची वियो, हिकिड़ो असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट मां अची वियो। त ॿिन्ही जा नाला वरी खणी चए थो दूध का दूध पानी का पानी होगा। कल अल अज़ीज़िया जो केस में नवाज़ शरीफ़ जी पसंदि जो रिलीफ खेसि न मिलियो आहे। त हाणे त इहा ॻाल्हि ईअं थी वई न यासिर, थोरी ॾुखी थी वई त जेॾीमहिल तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न मञो जी त तव्हांजी जेका थोरी कमज़ोर आंगुर आहे हुनखे दॿाइणु शुरू कयां जी, वरी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, वरी आउं हथु हल्को करे छॾियां जी। त ॻाल्हि इहा आहे त अगरि त तव्हां मूंखां हीणा हूंदव त तव्हां इहो डिघो अरसो बर्दाश्त कंदव, न त तव्हां चवंदव भई काई साईं कहिड़ी ब्लैकमेलिंग लाथी अथई, थोरी असीं तुंहिंजी ॻाल्हि नथा मञूं, तूं असांजी कमज़ोर आंगुर खे चीच खे दॿाइणु शुरू करे छॾी थो। त हीउ नवाज़ शरीफ़ जेको एक्स स्टैब्लिशमेंट ऐं एक्स जुडिशल सुपीरियर्स खे, यानी उहो बि हुन स्टैब्लिशमेंट जो हिसो हुआ न। साकिब निसार अगरि चए थो या जस्टिस साकिब निसार अगरि चए थो त भई मूंखे जनरल फैज़ चवंदो हो, त मतिलबु इहो थियो त हीउ नेक्सस हो न। जीअं असां वटि माज़ी में बि रहियो आहे त असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ऐं असांजी जुडिशल जेका क़यादत हुजे थी, उन में नेक्सस हुजे थो, गठजोड़ हुजे थो। त हिकिड़ी तरीक़े सां जुडिशल हुन दौर जा माण्हू बि हुन इस्टेब्लिशमेंट इन द लार्जर टर्म हुन इस्टेब्लिशमेंट जो हिसो थी वञनि था। त नवाज़ शरीफ़ साहब चए थो त अगरि मूंसां हेठि मथे कंदो त आउं वरी इस्टेब्लिशमेंट जो नालो खणंदो, न मैं त शिकायत ही लावांगा, है न, तो मैं तो शिकायत ही लावांगा, तो मैं तो फिर एहतसाब ही करांगा। त ॻाल्हि इहा त इहो केतिरो इस्टेब्लिशमेंट बर्दाश्त कंदी। जॾहिं भई तव्हांखे चयो त यार न कयो, लेट द बायगॉन्स बी बायगॉन्स, माज़ी विसारे छॾियो, त उन ते मियाँ नवाज़ शरीफ़ कयो बि त मैंने अल्लाह के सुपुर्द कर दिया, मैंने छोड़ दिया। अॼु वरी अल्लाह के सुपुर्द थियल शइ खे वरी पंहिंजे हथनि में खणण जी ॻाल्हि पियो करे, ऐं चए थो त मां सिर्फ़ु वज़ीर आज़म सिर्फ़ु न थींदुसि, मां त एहतसाब कंदुसि। पर दूध का दूध पानी का पानी त एहतसाब आहे न। त इहा कहिड़ी ॻाल्हि थी वई। सो दैट मीन्स की सभिनी खे ख़्यालु हो त नवाज़ शरीफ़ साहब जॾहिं प्राइम मिनिस्टर थी वेंदा, अगरि थी विया, अगरि हीउ वॾो सुवाल हो त मियाँ नवाज़ शरीफ़ ई प्राइम मिनिस्टर थींदो या शहबाज शरीफ़ थींदो। ऐं अॼु बि इन ख़्याल जो आहे त घणो इम्कान शहबाज शरीफ़ जो आहे। लेकिन अगरि मिसाल चऊं त मियाँ नवाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर थिए थो, त सभिनी जो ख़्यालु हो त हीउ 6-8 महीना 10 महीननि खां मथे इस्टेब्लिशमेंट सां हिन जो हलणु गुज़ारो ॾुखियो थी पवंदो। ऐं छाकाणि त हंग पार्लियामेंट हूंदी, तंहिंजे करे उहो सिस्टम जेको आहे उहो वरी 6-8 महीननि खां पोइ ईअं डावलडोल थियणु शुरू थी वेंदो।
ही त अञा इलेक्शन ई न थी आहे त मियाँ नवाज शरीफ वरी चीच दबाए पियो एस्टेब्लिशमेंट जी। ये कंपनी कैसे चलेगी? कॉलर नथो लॻे। हाजी कासिम जाकड़ो जम्पी मां। जी जाकड़ो साहब, छा चवणु चाहींदा? जी सर, इहो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में पंहिंजी टीवी चैनल्स ते, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ते, प्रिंट मीडिया ते इहा ई ॻाल्हि वर्जाए वेंदी आहे जेका माण्हुनि जा हाणे कन पची पिया आहिनि ॿुधी 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 त आख़िर वोट खे इज़त मिले, वोट खे इज़त मिले, वोट खे इज़त मिले। वोट खे इज़त असां वटि पाकिस्तान ठहिण खां वठी अॼु ॾींहं ताईं कॾहिं मिली आहे? वोट खे जेकॾहिं इज़त मिले हा त जेकॾहिं असांजे मतिलबु केतिरा मुल्क में वाक़ियात थिया आहिनि, हादसात थिया आहिनि, पोइ उन्हनि में कहिड़े कंहिं सां इंसाफ़ थियो आहे? जेकॾहिं मोहतरमा हाणे पहिरीं हिकु ॾिसो, जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु उन सां इंसाफ़ थियो, जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन सां इंसाफ़ थियो, ऐं उन खां पोइ जेकॾहिं नवाज़ शरीफ़ हुकूमत में आयो, पोइ वरी हुकूमत में वियो हलियो, पोइ वरी हुकूमत में आयो, पोइ वरी हुकूमत में वियो हलियो। हाणे इहे सभु जेकॾहिं इहे मामला अथनि, ऐं वरी जेकॾहिं इमरान खान आयो, वरी इमरान खान वियो हलियो। हाणे इहे सभु जेके ॻाल्हियूं आहिनि त हाणे माण्हुनि खे त सभु ख़बर पइजी चुकी आहे न त भाई इहो केरु पियो करे। हाणे ठीकु आहे, ठीकु आहे जाकड़ो जखरो साहब। हा जाकड़ो साहब। जाकरो साहब, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ईअं चइबो त यार माण्हू जी इज़त पंहिंजे हथ में हूंदी आहे, ॿियो माण्हू अलाए शराफ़त जो मुज़ाहिरो करे न करे। चवंदा यार हीउ वॾो फिज़ूल माण्हू आहे यार, ॿिए जी बेइज़ती करे पियो। त कुझु केसिस में इहो हूंदो आहे त माण्हू पंहिंजी बेइज़ती पाण कराईंदा आहिनि। त चइबो आहे त यार दूसरा शराफत का मुजाहरा करे नहीं करे, इंसान की इज़्ज़त अपने हाथ में होती है। तो अड़ी गाली न करे जो ॿियो माण्हू इज़्ज़त तव्हांजी न करे। त ही वोट खे इज़्ज़त ॾियो, वोट खे इज़्ज़त ॾियो, जेको नवाज़ शरीफ़ वारो नारो हो ऐं हाणे त केरु बि नथो चए, अलाए साईं किथे टीवी ते ॿुधो आहे। आउं इहा ॻाल्हि सालनि सदियनि खां कयां थो त वोटर पंहिंजे वोट जी पहिरीं पाण इज़त कनि, न ॾियनि ही जेको नालनि ते ॾियनि था त ही बरादरी जो आहे, ही ज़ात जो आहे, ही 5000 रुपया ॾींदो, ही मूंखे तॾे ते आयो, ही ख़ुशी में आयो, ही फौतगी में आयो। ही त वोटर पंहिंजी वोट जी पाण ते इज़त कनि पहिरीं। जाकरो साहिबु, ॿियनि ते ॾोरापा ऐं मयारूं पोइ ॾींदासीं, माण्हू पंहिंजी इज़त पहिरीं पाण त करे। असां ही अचनि था भोतार, असां वटि वीचारे 2 खटूं हुजनि थियूं त साबनि खे खटनि ते विहारनि था, असीं पट ते वेही रहूं था, बाबो आहे, भोतार आहे, वोट घुरणु आहे। अड़े घुरणु, जेको घुरणु ईंदो उहो पट ते वेहे न। हिते ऊंधो हिसाबु आहे त वोटर पट ते वेठो आहे, जो वोट घुरणु आयो आहे, पिनणु आयो आहे न, उहो खट ते वेठो आहे। उनखे रिली विली विछाए, उनखे ॾाढो ईअं घर में हुजे न हुजे ओधर वठी बि उनखे चांहि ऐं बिस्कुट आणे ॾियूं था। त भाईजान वोटर पंहिंजी इज़त पाण त करे पहिरीं। त वोट खां इज़त दो, जेको जाकरो साहिबु चओ था, पहिरीं वोटर पंहिंजी पाण खे वोट खे इज़त ॾींदो त को ॿियो बि ॾींदो, न त कुझु कोन थींदो। कॉलर सां गॾु मोहम्मद अक्सर लोहाणी, थाना बलाकान मां। जी लोहाणी साहब, छा चवणु चाहींदा? हा साईं, अलीकैर साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त बलूचिस्तान जी जेका लीडरशिप आहे उमूमनि जितां इशारो हूंदो होॾां वेंदो आहे, पर हाणे जेको थोरो इस्टेब्लिशमेंट जा 2 मोहरा आहिनि बलूचिस्तान में, जाम कमाल ख़ान ऐं अब्दुल कुदूस बिज़न जो। हाणे अब्दुल कुदूस बिज़न जो पीपल्स पार्टी में वियो आहे ऐं जेको जाम कमाल नवाज़ लीग में वियो आहे। त छा इन मां छा महसूसु कजे, छा इस्टेब्लिशमेंट ॿिन्हिनि खे असर ॾिना आहिनि छा वफ़ाक़ जे बारे में इन रोशनी जो? ठीकु आहे साईं। जाम कमाल नवाज़ लीग में वियो, ॿियो किथे वियो? अब्दुल कुदूस। अब्दुल कुदूस अञा ऑफिशियली ऐलान त न थियो आहे। अॼु बि मुलाक़ात थी आहे। हा, पर अञा ऐलान न थियो आहे। अञा ऐलान न थियो आहे। सही ॾिसो, इहो लोराणी साहिबु ख़ुदि केॾो वॾो अलमियो आहे बलूचिस्तान जो, केॾो वॾो केॾे ॾुख जी ॻाल्हि आहे त 2 माण्हू किथे वेंदा, उन सां पाण तइ कयूं पिया त बलूचिस्तान इस्टेब्लिशमेंट विराए ॾींदी। यानी बलूचिस्तान जे वोट जी का ई हैसियत न आहे। बलूचिस्तान खे अहिड़ो वञी कयो अथनि सियासी तरह, जेको हाणे सिंध बि थी थो वञे पियो। ईअं 5-10 साल ॿियो हलियो त सिंध बि तक़रीबन अहिड़ो ई थी वेंदो। हींअर बि वेझा पहुता आहियूं अची थी विया आहियूं। त सही अब्दुल कुदूस किथे वञे थो या जाम कमाल किथे वञे थो? अगरि ठीकु आहे तव्हांजी ॻाल्हि त हिननि जे पोयां हिननि खे जिथां लोॾा अचनि था त ठीकु आहे, ज़ाहिरी तरह त तव्हां ठीकु था चयो त बलूचिस्तान खे विरहाए ॾिबो, बसि तव्हां 2 पंहिंजा आहियो, ॿिन्ही खे कुझु न कुझु ॾींदासीं, हरूभरू तव्हांखे ख़ाली हथे न मोटाइबो। त शायदि ॾियण वारा जेके आहिनि पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ॿिन्ही खे ख़ाली हथे मोटाइण नथा चाहिनि, त कुझु न कुझु ॿिन्ही खे ॾियनि पिया, 2 पंहिंजा आहिनि।
ज़ाहिर आहे ॿिन्ही खे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां। ऐं हिकिड़ो सवाल अचे, शहबाज शरीफ़ साहिबु गॾु वेठा हुया, अगरि नेक्स्ट प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ साहिब जो प्लान आहे त शहबाज शरीफ़ साहिब खे ख़बर बि हूंदी त ही इज़, छो जो अॼु IPP सां बि हू जेके आहिनि जहांगीर तरीन सां कल्ह वेही जेको आहे सीट एडजस्टमेंट जूं ॻाल्हियूं करे आया आहिनि, हिकिड़ो प्लानिंग त हले थी पई नून लीग खे जेको आहे कहिड़े तरीक़े सां वफ़ाक़ में, अगरि नवाज़ शरीफ़ साहिब इहे ॻाल्हियूं रिपीट कंदा पिया त पोइ शहबाज शरीफ़ साहिब खे त वीचारनि खे धचको लॻी वेंदो न। माना ॾिसो, ऑल द मोर अंग्रेज़ी में चयो न, अञा वेतर सिंधी में चइबो, ही शहबाज शरीफ़ जी प्राइम मिनिस्ट्री नवाज़ शरीफ़ पकी पियो करे इहे ॻाल्हियूं करे इस्टेब्लिशमेंट खे जेको आहे इरिटेट करे, ऑल द मोर हुनजी वेतर हुनजी ॻाल्हि पकी पियो कराए सीट। ऐं तव्हां पंजाब में तव्हां ॾिसो न, हाणे जेको सभिनी जो ख़्यालु हो पाण सूद हो त पंजाब खे हिकिड़ी पार्टी खे न ॾिनो वेंदो, सभिनी जो ख़्यालु हो न। एटलीस्ट आउं तव्हांखे बार बार चवंदुसि त पंजाब हाणे हिकिड़ी पार्टी खे बिन्हे न ॾिनो वेंदो। तव्हां ॾिसो क्यू लीग सां वञी ठा करे आया 5 सीटनि ते, अॼु IPP सां ठा करे आया आहिनि, ईअं तव्हां ॾिसंदो ॿियनि पार्टियुनि सां ठा थींदो, ईअं तव्हां ॾिसंदो आज़ादु उम्मीदवारनि जे साम्हूं बि नवाज़ लीग पंहिंजा उम्मीदवार न बीहारींदी, जेके सघारा जिथां चयो वेंदो त ही सघारा उम्मीदवार आहिनि। त ख़ुदि नवाज़ लीग जी पंजाब मां मिसाल, अगरि 100 सीटूं आहिनि मिसाल, त आउं सम्झां थो त नवाज़ लीग जे ठपे हेठि 55% मस हूंदियूं या 60% में बि, ही 80, 70, 70, 75, 80% सीटूं न ॾिनियूं वेंदियूं पंजाब में हिन खे। ऐं वेतर अगरि PTI वारा लॻा पिया आहिनि उनजो बल्लो वल्लो ख़तमु करण में, उहो त ॿी ॻाल्हि आहे, पोइ त पर अगरि PTI सर्वाइव करे वई, हिन सॼी हिन जेको क्रश PTI या बुलडोज़र हले पियो लेवल प्लेइंग लाइ PTI जे मथां, अगरि हिन में कुझु बची वई त ज़ाहिर हू बि त पंहिंजो हिसो वठंदी न, केतिरी धांधली कराईंदा। सो ही हिकिड़ी उहो ई हंग पार्लियामेंट जो आहे। बाक़ी जेको तव्हांजो सवाल आहे, तव्हां कॉलर ॿुधो पोइ पाण ॻाल्हायूं। मोहम्मद अनवर चांग सां गॾु मां। जी चांग साहिबु, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम साईं, ऐं मोहम्मद अनवर चांग पियो ॻाल्हायां सर सां गॾु मां। सभ खां पहिरियों साईं काज़ी साहिब खे मुंहिंजा सलाम। ऐं साईं सवाल इहो आहे त हींअर जेको GDS आहिनि को इतिहाद ठाहियो आहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु सिंध में, त 10 पार्टियूं गॾियूं आहिनि। सवाल इहो आहे त हाणे जीअं मिर्ज़ा आहे बदीन में, हाणे मिर्ज़ा जो वोट बैंक पूरी सिंध में किथे ई कोन्हे, त पीपल्स पार्टी खे टफ टाइम छा ॾींदो। जीअं जतोई साहिब आहिनि, माना लियाकत जतोई जेको PTI छॾे आयो आहे मेहर मां, त मेहर खां सवाइ ॿियो पासे हुनजो वोट कोन्हे। या मुर्तज़ा जतोई आहे साईं, हुनजो जेको मोरे खां सवाइ ॿिए पासे वोट कोन्हे। या ॿियूं बि नंढियूं नंढियूं पार्टियूं आहिनि, हुननि जो उन पंजे हल्के खां ॿिए पासे वोट कोन्हे, त हू टफ टाइम कहिड़ो ॾींदा ऐं टफ टाइम केतिरो मिलंदो पीपल्स पार्टी खे, ऐं उनखे पीपल्स पार्टी मुंहुं ॾेई सघंदी कान ॾेई सघंदी, इन ते साईं तव्हां असांखे ॿुधाईंदा, महिरबानी सर। जी साईं। पहिरीं तव्हांजी ॻाल्हि पूरी करे वठूं त जहां चयो त शहबाज शरीफ़ लाइ ॾुखियाई त न थींदी। ॾुखियाई ॾिसो, इहो नवाज़ शरीफ़ ख़ुदि नवाज़ लीग लाइ ॾुखियाई करे पियो। ऐं इन मां इन करे मां चाहियां थो त नवाज़ शरीफ़ जो प्राइम मिनिस्टर, हीअं त ख़ैर चवंदा त नवाज़ शरीफ़ थींदो, ताकी वोट बैंक त नवाज़ शरीफ़ जेतिरो बि आहे उहो नवाज़ शरीफ़ जो वोट बैंक आहे, शहबाज शरीफ़ जो न आहे। जेको पॉपुलर वोट जेतिरो बि आहे पंजाब, लेकिन IPP, क्यू लीग, सुभाणे लबैक वारनि सां ॿियनि सां सीट एडजस्टमेंट जो मतिलबु इहो ई थी वियो। तव्हांखे यादि आहे शुरू में राणा सनावला वॾी जेको आहे हू हाम हणंदो त असीं पंजाब में कंहिंसां बि सीट न कंदासीं। अॼु उहो ई राणा सनावला चए थो त समूरी पार्टियुनि लाइ असां दरवाज़ा खुलियल आहिनि। माना नवाज़ लीग खे इहो पक थी वई आहे न, पक थी वई आहे या पक ॾियारी वई आहे, इन में फ़र्क़ु आहे। जी पक कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं ॿियो अची तव्हांखे पक ॾियारींदो आहे त हीअं आहे। जी त भाईजान पंहिंजे सिर अगरि रुगो बीठो ऐं पाण में अगरि तव्हां वोट विरहायो त कमु लही वेंदव। त हीअ संगत साथ आहे, तव्हां सां मेड़े ॾियूं था, गॾाए ॾियूं था, इन सां गॾु तव्हांजी आईंदा जी ज़िंदगी हलणी आहे। त अगरि आईंदा जी ज़िंदगी हिननि सां हलणी आहे त मूंखे सम्झायो त नवाज़ शरीफ़ साहिब जो जेको टेम्परामेंट आहे, जेको हुनजो मिज़ाज आहे, जेको हुनजो रवैयो आहे, त इस्टेब्लिशमेंट ऐं जेके IPP टाइप पार्टियूं आहिनि जेके इस्टेब्लिशमेंट जे ई चवण ते नवाज़ लीग सां गॾु वेठियूं आहिनि, उहो सुभाणे रोज़ दाही थी बीहंदा न, सही आपने कहाँ भेज दिया, मियाँ साहब तो मुलाक़ात ही नहीं करते हैं। त उन में पोइ शहबाज शरीफ़ फिट अचे थो, छाकाणि त हू शरीफ़ माण्हू जेको ॿुधूं था त सुम्हे बि 3 कलाक या 2.5 कलाक थियो सिर्फ़ु। थींदी आहे कुझु माण्हुनि खे इहे प्रॉब्लम हूंदी आहे, इंसोमनिया लाइ छा चवंदा आहिनि, नथो चवां बीमार आहे मियाँ शहबाज शरीफ़ साहब, अलाह सभिनी खे हयाती तंदुरुस्ती ॾे, पर घटि सुम्हे थो
तंहिंजे करे वधीक कलाक कमु करे सघे थो। सो शहबाज शरीफ़ कैन बी मतिलबु आउं सम्झां थो त हीअ जेको नवाज़ शरीफ़ साहिब जी गुफ़्तगू बि कई आहे हिन खां पोइ लॻे ऐं मियां नवाज़ शरीफ़ लाइ बि इहो आहे न, ॾिसो न अगरि हू अॼु ठाहे छॾे थो शहबाज शरीफ़ खे प्राइम मिनिस्टर ऐं पंहिंजी धीउ खे चीफ मिनिस्टर पंजाब, त जेको ही दौर सल्तनत जो हिकिड़ो जेको हले थो सियासी सल्तनत जो पॉलिटिकल डायनेस्टी जो, त ठीकु आहे मरियम नवाज़ हिकिड़ो दफ़ो पंजाब खे अगरि क्रिप में वठी वई ऐं शहबाज शरीफ़ साहिब बि ज़ाहिर हाणे उमिरि जो हुन हिसे में पहुतो आहे, त पोइ पंजाब मां शी कैन नेक्स्ट टाइम हू प्राइम मिनिस्ट्री जो ख़्वाहिश करे सघे थी। पर नवाज़ शरीफ़ छॾींदो जॻह त ॿियनि जी हेठां तरक़ी थींदी न। भई ख़ुदि नवाज़ शरीफ़ पहिरीं चीफ मिनिस्टर पंजाब थियो, पोइ प्राइम मिनिस्टर थियो। ख़ुदि शहबाज शरीफ़ पहिरीं चीफ मिनिस्टर पंजाब थियो, पोइ प्राइम मिनिस्टर थियो। अॼु हिकिड़े दोस्त चए पियो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि पहिरीं चीफ मिनिस्टर सिंध थियणु खपे। उसूलन ऐं हिते कारकर्दगी ॾेखारे जीअं नरेंद्र मोदी जेको आहे हुन गुजरात में परफॉर्मेंस ॾेखारी। ख़ैर उहो त पीपल्स पार्टी जो मसइलो आहे, लेकिन हिते आउं सम्झां थो त शहबाज शरीफ़ जेको आहे उहो ई सभिनी जो जेके गैर सियासी क़ुवतूं आहिनि ऐं सियासी क़ुवतूं आहिनि उनजो कंसेंसस मुंहिंजे ख़्याल शहबाज शरीफ़ ते बीहंदो। कॉलर शफ़ी निज़ामानी सागड़ मां। जी निज़ामानी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। अली काज़ी खे पहिरीं सलाम चवणु चाहियां त असांजो इंशाल्लाह तब्दीली हाणे ईंदी। असांजो लीडर अॻवान ईंदा हाणे इंशाल्लाह DTA खटनी। जी साईं। हीअ प्रोग्राम जो इंशाल्लाह बेच पघार थी वेंदी। जी साईं। उबदार अली काहड़ पीरकोट मां। जी काहड़ साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। जी साईं। अस्सलाम वालेकुम। जी जी साईं। वालेकुम सलाम। सलाम। 30 सालनि में कीअं तरक़ी वधी करे वियो आहे, पाकिस्तान हिते बदिलाव ईंदो? जी साईं। चाइना जी मिसाल ॾियनि था पिया त चाइना तरक़ी करे हो पाकिस्तान कंदो न कंदो। चांग साहब पहिरीं चयो त GDA जेको आहे उन में जेके शख़्सियतूं शामिल आहिनि पार्टियूं न आहिनि न सही। हाणे मिर्ज़ा फैमिली बदीन में फैमिली आहे, उहो पार्टी न आहे। उन जेको सिंध में छो हूंदो वोट? सिंध में छो वोट किथे हूंदो बि त एकड़ वेकड़ वाक़ुफ़ु हूंदा, पर वोट बैंक त हुनजो बदीन में ई हूंदो जेको बि हुनजो हिमायत हूंदी। ईअं ई जेके मुख़्तलिफ़ नाला जीअं लियाकत जतोई जो नालो खयों बिल्कुलु सही आहे, मुर्तज़ा जतोई जो नालो खयों बिल्कुलु ठीकु आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे चांग साहब त पोइ इहो त पाण हर पार्टी ते लागू करे सघूं था। त उन्हनि वटि बि जेके विनिंग कैंडिडेट्स आहिनि, मिसाल जेको अगरि को हींअर शामिलु थियनि था जीअं शामिलु थिया आहिनि ॾहरकी में जेको PTI खे छॾे शहरियार शहर, त शहरियार शहर ॾहरकी में ई वोट खणंदो न ज़ाहिर आहे। अलीगौर महर साहिब शामिलु थिया आहिनि, त ठीकु आहे अलीगौर महर साहिब वारा त दावा कनि था साईं असांजी महर बिरादरी जा वोट पन्नू आकिल ताईं आहिनि, ठीकु आहे हूंदा, लेकिन बहरहाल हू त वरी लोकल माण्हुनि जे इन्फ्लुएंस में घणा ईंदा न। हू खानगढ़ जे महरनि सरदारनि जे चवण ते शायदि ई पन्नू आकिल वारो ॾींदो हूंदो, मां नथो चई सघां। ईअं जेके शिकारपुर जा आहिनि जेके, त ईअं हुते बि पोइ अगरि पार्टी वोट वधीक हुजे हा पीपल्स पार्टी जो, त पोइ नाला कहिड़ा बि हुजनि कहिड़ो फ़र्क़ु, त पोइ 88 जहिड़ो रवैयो हुजे हा सही। जीअं चांग साहब 1988 में पीपल्स पार्टी हुई त जेके वणे बिहारे छॾे, ऐं छाकाणि त पार्टी जो वोट बैंक एतिरो हो त मोहतरमा शहीद खे इहो प्रॉब्लम ई न हो तव्हां को सघारो उम्मीदवार खणी अचा। सभई माण्हू ख़ुर्शीद शाह खां वठी मंज़ूर वसाण खां वठी ही सभु माण्हू लोकल हुया, कारकुन हुया, नॉर्मल। मतिलबु आउं नथो चवां वॾा माण्हू हूंदा, लेकिन कॾहिं पहिरीं को चूंडियल एवज़ी त न हुआ, विनिंग कैंडिडेट्स त न हुआ। त हिननि खे छाकाणि पार्टी वोट हो, पर अॼु सूरत हाल अगरि उहा हुजे पीपल्स पार्टी जी, त पोइ छो अलीगौर महर ऐं सभिनी खे जेको आहे हू चवनि त भई शामिलु थियो ऐं हीउ थियो हू थियो। बहरहाल हू पार्टी जी मर्ज़ी आहे, ऐं नथो चवां पार्टी जो वोट बैंक न हूंदो, पर शायदि ओड़ी सूरत हाल न आहे जहिड़ी 88 में हुई। साॻी रीति सो अच्छा GDA छा करे सघंदी छा न करे सघंदी, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असां वटि कॉन्स्टिट्यूंसी पॉलिटिक्स थिए थी, तकनि जी सियासत थिए थी ऐं मैनेजमेंट जी सियासत थिए थी। के ज़माने में पीपल्स पार्टी उहा वाहिद पार्टी हूंदी हुई जेका पॉपुलर पॉलिटिक्स कंदी हुई, हुनजी मैनेजमेंट
बस इलेक्शन डे वारी मैनेजमेंट हूंदी यस कारकुननि खे मैनेज कंदा हुया पार्टी खे यस हिकिड़ी डिफरेंट मैनेजमेंट यस उहा डिफरेंट मैनेजमेंट हुई हू कॉन्स्टिट्यूंसी मैनेजमेंट एतिरी न हुई हाणे कॉन्स्टिट्यूंसी मैनेजमेंट जी पॉलिटिक्स पीपल्स पार्टी बि करे थी गुज़िरियल 15 सालनि खां त हितां शिराज़ी हुजणु खपनि हितां फलाणा हुजणु खपनि हितां फलाणा हुजणु खपनि त पोइ हिननि जा हेतिरा वोट हिननि जा हेतिरा वोट ऐं हेतिरा पार्टी जा वोट ईअं हिकिड़ी कैलकुलेशन्स थियनि थियूं ईअं ई कैलकुलेशन जेके आहिनि उहे लियाकत जतोई या ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा या ही जेके आहिनि जेके लोकल पॉलिटिक्स कनि था कॉन्स्टिट्यूंसी जी बशीर मेमन हाणे कंदा त ही उहे लोकल पॉलिटिक्स आहे त पाण जंहिंजी मैनेजमेंट बहितर हूंदी ऐं जंहिंजी मैनेजमेंट जे पोयां को शफ़क़त जो हथ बि हूंदो उहो मैनेजर खटे वेंदो सो इन ते अॻिते आऊं कीअं थो करे सघां खालनि सां गॾु मास्टर गुलाम नसर कुंबर सांगड़ मां जी कुंबर साहब छा चवणु चाहींदा साईं अस्सलाम वालेकुम सर कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां ॿुधायो साईं सियासत खां हटी करे हिकिड़ो ग़रीब माण्हुनि जे हक़ में सुवाल आहे जी साईं जी कॉल रहो थी बेबिका सदाम हुसैन मलिक घोटकी मां जी मलिक साहब छा चवणु चाहींदा साईं अस्सलाम वालेकुम साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक साईं हेलो जी बिल्कुलु ठीकु ठाक साईं ॻाल्हि कजो अच्छा साईं काज़ी साहब खां सवाल आहे त असांजे घोटकी ज़िले में ॿ भाण फैक्ट्रियूं आहिनि ऐं लॻोलॻि जेको आहे सो असां वटि सादकाबाद में बि ॿ फैक्ट्रियूं आहिनि सिंध पंजाब वारे बॉर्डर सां लॻोलॻि त हिते घोटकी में जेको भाण आहे उहो अणलभ थी वियो आहे एजेंट माफ़िया सरगर्म थी विया आहिनि जेकी भाण जी हिकु बोरी मिले थी पई उहा 5000 खां 5000 6000 ताईं मिले थी पई इन जो ज़िम्मेवार कंहिंखे करार ॾींदव ज़िलो DC घोटकी या मिल इंतज़ामिया या त वरी आबादगार ठीकु आहे ॿियो सांगड़ मां फ़ोन कयो अलाए शफ़ी मोहम्मद निज़ामानी साहब चयो त GDA ऐं भेज पघारो सही तव्हांजा जज़्बा आहिनि तव्हांजी ख़्वाहिशात आहिनि ऐं साईं चवनि था तब्दीली अची वेंदी हा चेहरनि जी तब्दीली त अची वेंदी मतिलबु हिकिड़ी ॿी पार्टी अची वेंदी ऐं ठीकु आहे हर कंहिंजी हर पार्टी जी ख़्वाहिश हुजणु खपे ऐं ठीकु आहे को बुराई न आहे पीपल्स पार्टी जी बि ख़्वाहिश आहे त हू ईंदा हिननि जी ख़्वाहिश आहे हीअ अची वेंदा पोइ अलाए हुबदार अली साईं कार्ड चवनि था त चाइना तरक़ी करे वियो आहे पाकिस्तान हा साईं चाइना साईं तरक़ी बाद में आज़ादु थियो आहे हालांकि चाइना सुपर पावर जो ॿियो वॾो सुपर पावर आहे हींअर जी हा बसि हाणे सम्झो छा फ़र्क़ु आहे हाणे इहे हिन ते मूंखे 2 टे कलाक ॻाल्हाइणो पवंदो छो हू तरक़ी करे वियो ऐं असां न कयो बसि साईं पोइ ईअं असांजे नसीब जी ॻाल्हि आहे आख़िर में अचो पंहिंजे नसीबनि खे चऊं सिंपल ॻाल्हि आहे साईं तव्हां हिकिड़ी परचून जी दुकानु खोलियो छा नालो साईं जो कार्ड साहब हुबदार अली साहब तव्हां हिकिड़ी परचून जी दुकानु खोलियो या 5 एकड़ ते पोखी कयो आऊं बि 5 एकड़ ते पोखी कयां अगरि मुंहिंजी का तवज्जा ई न हूंदी मुंहिंजी मैनेजमेंट ख़राबु हूंदी मां हुनखे पाणी सही सां टाइम ते न ॾींदुसि तव्हांजे 5 एकड़नि ते जेका भलोड़ फसल लहंदी न लहंदी त ज़ाहिर आहे सिंपल ॻाल्हि आहे 76 सालनि में हुते जी मैनेजमेंट ठीकु हुई असां पाण में ई झंडापट में पूरा असां ॿी वधीक त वरी 2 कलाक केॾी महिल ॻाल्हाईंदासीं हिन मौक़े ते पोइ मलिक साहब चवनि था त बाणा अल्लबा खे ज़िम्मेवार केरु हूंदो पहिरीं बि साईं कीअं चयो त सियासत न आम माण्हुनि जी ॻाल्हि कयां उहा लाइन कटिजी वई सही पर सियासत छा आम माण्हुनि जी ॻाल्हि न आहे छा असल में त सियासत मसइलो ई आम माण्हुनि जो आहे भाण जी फैक्ट्री सही इहा मूंखे थोरो सम्झ न आई ॻाल्हि साईं जो नालो छा सदाम हुसैन मलिक साहब भाण जी फैक्ट्री घोटकी में हुजे या बदीन में हुजे जेको को ढंढ थोरी आहे जो उतां ई लोकल पाणी मिलंदो हू त डिस्ट्रीब्यूटर्स वटि वञे थो भाण सो ही ब्लैक मार्केटिंग थिए पई त सॼे सिंध में थिए पई ईअं न आहे त कोई घोटकी में फैक्ट्री आहे त जेकॾहिं घोटकी वारनि खे मिल मां अंदरां बोरियूं कढी कोन ॾींदा हूंदा आई एम श्योर हू बि उते डिस्ट्रीब्यूटर्स वटि वेंदी सो इन जी ज़िम्मेवार सिधी इंतिज़ामिया ॿियो केरु जेको मिल इंतिज़ामिया त केर बि हुजे जी अगरि सरकारी इंतिज़ामिया DC ऐं एग्रीकल्चर डिपार्टमेंट जेको आहे अखियूं या जेको बि हुनजे डायरेक्ट लॻापियल इंतिज़ामिया आहे उहा सुठा आई हुनमें ज़ाहिर बासर माण्हू ज़ख़ीरा अंदोज़ी कनि पिया उन्हनि खां पैसो पाई मिलंदो हूंदो त हर को अखियूं बंदि करे वठो नसीब बुगियो मोरमा जी बुगे साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कल मुंहिंजी कॉल कटिजी सुवाल पूरो कोन थी सघियो जी साईं ॻाल्हि इहा कल PTI छॾे GDA में लियाकत जतो ई ॿिया थिया आहिनि जॉइन कई अथनि GDA अॻे बि हुआ शायदि हाणे असां बेटे जा जतो ई मोरे जा जतो ई हाणे इन यूट्यूब न खटियूं आहिनि
हाणे इहे नाला त पहिरियों पुराणा नाला रहिया यार बाब रहीम थियो मिर्ज़ा थियो हाणे इहे मुक़ाबिलो पीपल्स पार्टी जो कंदा सिंध में हिकिड़ो ॿियो त हाणे नवाज़ शरीफ़ खे ॾिसो त केतिरी ज़रूरत पई इस्तेहकाम पार्टी सां पिया था कनि इतिहाद काफ़ली सां पिया था कनि हाणे माना पंजाब में नवाज़ शरीफ़ जी पोज़ीशन एतिरी किरी वई आहे। ठीकु आहे साईं। मे बि कॉलन साजिद सोलंकी माचकोमा। जी सोलंकी साहब छा चवणु चाहींदा? सर मुंहिंजो इहो सुवाल आहे त माचके में कुझु ॾींहं अॼु पहले मुशर्रफ सोलंकी तकरार थी हो जंहिंमें 13 जानूसायूं थी हुयूं। जी उनखां पोइ पुलिस बि उते APC नाकाम छो हर मामले में पुलिस छो नाकाम थींदी आहे? जी ठीकु हिफ़ाज़त ठीकु आहे। हाणे बुघियो साहिबु चवनि था त मूंखे साईं अधूरी ॻाल्हि थोरी छॾी त बेटे जा जतोई नौशेरे जा जतोई ख़ैर शिकारपुर जा जतोई बि आहिनि उहो बि एंटी पीपल्स पार्टी रहंदा ऐं मिर्ज़ा इहो मुक़ाबिलो कंदा पीपल्स पार्टी। साईं चवंदा इहे पाण यूसियूं बि नथा कटनि, इहे हाणे छा मुक़ाबिलो कंदा? छा जो लफ़्ज़ तव्हां लिखो पिया न चओ पिया न हुननि छा न चयो त माना इहो तंज़ थिए पियो। यस ठीकु आहे उहो सर। हाणे इहो त ॾिसो खटंदा न खटंदा मुक़ाबिलो त थींदो न, मतिलबु मुक़ाबिलो करण जो त हक़ हर कंहिंखे आहे। मुक़ाबिलो करण जो त सही कीअं हक़ खसींदो तव्हां? ऐं ईअं नाहे त माज़ी में खटिया न आहिनि। यस इहे नथा चई सघो सही इहे बोरे जा जतोई जेके आहिनि खटिया आहिनि पीपल्स पार्टी खां, इहे ई जेके आहिनि बेटे जा जतोई खटिया आहिनि पीपल्स पार्टी खां, शिकारपुर वारा बि खटिया आहिनि, इहे ई जेके आहिनि मिर्ज़ा बि खटिया आहिनि। हींअर पोइ भेरे बि फहमीदा मिर्ज़ा हुई MNA। तव्हां चओ था त छा खटींदा ख़बर न आहे हिन दफ़े छा थी सघे थो खटीनि न उहो त मां उन ते त पाण कई दफ़े ॻाल्हायो आहे। कॉन्स्टिट्यूंसी पॉलिटिक्स आहे, मैनेजमेंट जी सियासत आहे। मैनेजमेंट जे पोयां जेका मैनेजमेंट थींदी आहे ॾिसणो इहो आहे त उहो कहिड़े पासे आहे। सो अगरि उहा हिन पासे आहे त पोइ अहिड़ा खटंदा बुघियो साहिबु तव्हां बि हिते आऊं बि हिते ऐं पोयां कुझु न हूंदो त पोइ अगरि मैदान ॿिन्ही खे छॾियो वेंदो त पोइ ॾिसूं छा थो थिए। अमित तुनियो नसीराबाद मां। जी तुनियो साहब छा चवणु चाहींदा? जी मुंहिंजो सुवाल इहो आहे त सिंध जो 52,000 एकड़ ज़मीनूं जेको हिकिड़ी निजी कंपनी खे ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे निगरान हुकूमत तरफ़ां, उनजे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि तरफ़ां एहतजाज शुरू थी विया आहिनि। सुभाणे कराची में वकीलनि तरफ़ां एहतजाज कयो पियो वञे त मुंहिंजो सुवाल इहो आहे त इन मामले ते GDA में जेके वेठल तंज़ीमूं आहिनि हिकिड़ा त वॾेरा वेठल आहिनि उन्हनि ते का बयार कोन्हे, पर ॿियूं जेके कॉम्प्रेस तंज़ीमूं वेठल आहिनि जेके वॾा वॾा नारा हणंदियूं आहिनि सिंध जे हवाले सां, वॾियूं उन्हनि जा लीडर सिंध जूं वॾियूं तक़रीरूं कंदा आहिनि, उहे ख़ामोश छो आहिनि? छा उन्हनि खे? ठीकु आहे साईं। न उहो साईं तुनियो साहिब जी ॻाल्हि सभु ठीकु हूंदी, पर मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि साईं जी ॻाल्हि बि ॿुधी न त भई GDA जी हिकिड़ी पार्टियूं त ॿियूं आहिनि, पर ॿियूं जेके आहिनि ऐं कॉम्प्रेस वेठा आहिनि। मूंखे यादि नथो पए, शायदि अयास पलीजो जी मूं किथे हिकिड़ी क्लिप ॿुधी पे या किथे तकरीर TV ते अलाए किथे मूं ॿुधी, मूंखे हाणे यादि या अयाज़ हो या कहिड़ो, चई त को मसइलो थिए सिंध जो अड़े कॉम्प्रेस वारो कयो वारो कयो, पाणी जो मसइलो कॉम्प्रेस किथे आहिनि वारो कयो, फलाणो छा अड़े ही सिंध सां ही ज़ाती थिए बि कॉम्प्रेस वारो कयो, पर वोट महल सिंध जा माण्हू चवंदा कॉम्प्रेस त छा कंदासीं, ही त हिननि खे ॾींदासीं। सो तुनियो साहिबु मूंखे तुनियो साहिब ते न पियो छितर कया ख़ुदा न ख़ास्ता हिकु, पर मां चवां पई इहा रविश बि अजीब आहे त सिंध लाइ वोटनि ते निकिरणो आहे, लठियूं खाइणियूं आहिनि, मारूं खाइणियूं आहिनि, त उहो कॉम्प्रेस करे बाक़ी वोट भोतार खे ॾिबो। जी हा। सो तुनियो साहिबु इहे तव्हां कीअं अवल त साईं GDA में बि चयो त जेके वॾेरा आहिनि वॾेरनि सां जेको सिर्फ़ु पार्लिमानी सियासत कंदा आहिनि, पीपल्स पार्टी जो साईं नालो न खयो, ॿियूं पार्टियूं जेके पार्लिमानी नवाज़ लीग करे थी उनजो साईं नालो न खयो, हा त मतिलबु छुट्टी उन तां मिली जॾहिं था सबक़ यादि, यानी आउं न सोचा कॉम्प्रेस जी सियासत या नो सियासत आउं ते बहस, पर हीउ रवैयो छा आहे? वारो कयो जल्दी कयो रोडनि ते बीहो, बुख हड़तालूं कयो, जुलूस कयो, लठियूं खाओ, पोइ जॾहिं वोट जो महिल ईंदो चवंदो भाउ असांखे वोट बि ॾियो, चवंदा वोट जे क़ाबिल तव्हां न आहियो, तव्हां रुॻो इन कम सां असां तव्हांखे लॻाए वेठा आहियूं त थोरो प्रेस क्लब जे साम्हूं मुज़ाहिरो करे वठो। त तुंहिंजे साहिब इहो थोरो रवैयो बि ठीकु थियणु खपे। तव्हांजी ख़्वाहिश जेका आहे उतां समूरनि पार्टी ऐं ख़ासि तौर ते उन्हनि पार्टियुनि में लॻायो जिन्हनि खे कल्ह तव्हां वोट ॾिनो हो ऐं जंहिंखे सुभाणे बि तव्हां वोट ॾींदो।
कॉलर इरफान अली तेबो सालेपट मां जी तेबो साहब जजमेंट चाहिंदा। अस्सलाम वालेकुम यासिर भाई तव्हांखे ऐं अली भाई खे मुंहिंजे पारां सलाम। ऐं मुंहिंजो सवाल इहो आहे त ॾिसो पहिरियां PTI जी हुकूमत हुई त सभु गॾिजी करे चवनि पिया असां महांगाई मार्च था कढूं। ठीकु आहे, जॾहिं PTI जी हुकूमत अची रही त महांगाई मार्च जेका हिननि जी हुई उन ते कोई अमल न थियो बल्कि महांगाई थी वई। ठीकु आहे, वरी हाणे शहबाज शरीफ़ थो चए त अवाम नवाज़ शरीफ़ खे खटाए ऐं नवाज़ शरीफ़ खे अॻियां हाणे नवाज़ शरीफ़ अवाम खे रिलीफ ॾींदो ऐं सहांगाई कंदो। छा सहांगाई थींदी या नवाज़ शरीफ़ बि शहबाज शरीफ़ जहिड़ो असांखां हाल कंदो? ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉल आहिनि। ख़ालिद कोश कश्मीर मां जी कोश साहब छा चवणु चाहींदा? हा सर, मुंहिंजो लिकाई साहब खां इहो ई सुवालु आहे त सिंध में जेको आहे त GDA जेकी आहे उहा जेको आहे त हर 5 सालनि खां जेकॾहिं इलेक्शन ईंदी आहे तक़रीबन 5-6 महीना अॻु में जेको आहे उहा पंहिंजी जेको आहे सियासी सरगर्मियूं जेकी आहे उहा तेज़ कंदी आहे। उन खां अॻु जेको आहे उहा ख़ामोश नज़र ईंदी आहे। पर बहरहाल जेको आहे त सिंध में वरी बि जेको आहे त अहिड़ो का ख़ासि जेको आहे कारकर्दगी त नथी ॾेखारे सघे या का पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ का भांग दौड़ नथी करे सघे। ऐं जेको आख़िर में जेको आहे तक़रीबन 6 महीना या 3 महीना अॻु में इलेक्शन मां नज़र छो थी अचे। ठीकु आहे साईं। साईं हाणे नवाज़ शरीफ़ ओड़ो ई हशर कंदो न कंदो इहो अॻु थियूं आहिनि। ज़ाहिर आहे इहो नवाज़ शरीफ़ या शहबाज शरीफ़ या इमरान ख़ान या अलिफ़ या ॿिए जो मामिलो न आहे, मुल्क जो ओवरऑल मईशत जो मामिलो आहे। जॾहिं तव्हांजी मईशत कमज़ोर हुजे थी त तव्हां वटि ज़ाहिर आहे पोइ तव्हांखे कर्ज़ ते गुज़ारो करिणो आहे। कर्ज़ जंहिंखां वठो था उहो IMF आहे। पोइ IMF जी तव्हांखे फरमाइशूं पूरी करणी पवंदियूं। पोइ जेको बि हूंदो वज़ीर आज़म उन सां को फ़र्क़ु नथो पए। साईं चवनि था त GDA वारा इलेक्शन खां 6 महीना पहिरीं छो नज़र अचनि था? साईं जेके 4.5 साल तव्हांखे नज़र अचनि था, अगरि हुननि मां मुतमईन आहियो त बि तव्हांजी मर्ज़ी साईं कोश साहब। हिननि खे 6 महीना ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे त उहे 6 महीना छो नज़र अचनि था, पर शायदि हू GDA वारनि जो मौक़ुफ़ इहो हुजे त साईं छा कयूं। बाक़ी टाइम त भले माण्हू ॾिसी वठनि त हू जेका हुकुमरानी थिए पई उहा सुठी आहे या ख़राबु आहे, लेकिन आऊं हुनखे जस्टिफाई नथो कयां। हीअ को लॉजिकल जवाबु न आहे। अपोज़िशन खे 5 साल ई कमु करणु खपे, लेकिन तव्हांजी मर्ज़ी आहे। सही, अगरि तव्हांजी नज़र में इहा डिस्क्वालिफिकेशन आहे, इहा माना यानी कि ऐं ॿियनि जी कारकर्दगी तव्हां ख़ुशि हो त तव्हांजी मर्ज़ी। कॉल था जयराम दास सक्कर मां जी जयराम साहब छा चवणु चाहींदा? साईं मुंहिंजो अली काई साहब खां सुवाल हुयो त महांगाई में माना इज़ाफ़ो थिए पियो त इहो असां हाणे ॿिन्हिनि कंहिंखे ॾियूं, निगरान हुकूमत खे ॾियूं या जेके पोयूं सियासी पार्टियूं थोरो इक़्तिदार में उन्हनि खे ॾियूं? माना पेट्रोल बि पंहिंजी जाइ ते बीठो आहे, वधे नथो त घटे बि नथो, पंहिंजी जाइ, डॉलर बि पंहिंजी जाइ ते बीठो आहे। उनखां पोइ महांगाई में मुसलसल इज़ाफ़ो थिए पियो। इन जे हवाले सां अली साहब खां थोरो पुछिणो आहे त थोरो पंहिंजी राय ॾियनि। ठीकु आहे साईं, इन ते राय मुख़्तसर थी नथी सघे जयराम साहब। इहो हिकिड़ो टिघो मामिलो आहे। महांगाई थियण जा मल्टीपल फैक्टर्स हुजनि था, तमामु घणा हुनजा सबब हुजनि था, पर अॼु स्टॉक एक्सचेंज तमामु बहितरी आई आहे। तमामु 66,000 तमामु पुराणी हदूं उबूर कयूं अथसि। पर अञा ॾिसूं त 12-13 तारीख़ ते नई मॉनेटरी पॉलिसी अचे थी। पर अगरि तव्हां 2 रुपया बिजली जो यूनिट वधाए छॾींदो, तव्हां गैस खे अलाए केतिरा परसेंट 200% अलाए 300% तव्हां गैस जी क़ीमतूं वधाए छॾींदो त तव्हां कीअं उमेदु कयो था त महांगाई हेठि वेंदी? छा बि थिए, हा पोइ त स्टॉक एक्सचेंज हुजे, छा बि थिए हुन सां स्टॉक एक्सचेंज हिकिड़ो असां वटि सट्टेबाज़ी जो दुनिया ॿी आहे। यस। सो इन्फ्लेशन मां नथो सम्झां त फ़िलहाल तकड़ में महांगाई का घटि थींदी। कश्मीर मां कोच साहब चयो त GDA जेका आहे उहा आख़िरी ॾींहंनि में रुॻो ज़ाहिर थींदी आहे। हा उहे जो उहा जेका ॻाल्हि। अच्छा वक़्तु हलो पंहिंजे अॼु इंटीरियर मिनिस्टर साहिबु ख़तरनाक ॻाल्हियूं करणु शुरू करे छॾियूं आहिनि। चवनि था त मौलाना फज़ल रहमान साहिब खे वॾो सिक्योरिटी थ्रेट मिलियल आहे असांखे, ऐं इलेक्शन कैंपेन जे दौरान बक़ाया लीडर्स खे बि आहे। साईं इहा हिकिड़ी वॾी ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे, ख़तरनाक ॻाल्हि आहे। ऐं जेको ॻाल्हि कई बि सरफराज़ बुखटी साहिब त असां वटि तारीख़ बि आहे। मोहतरमा शहीद जी शहादत इलेक्शन कैंपेन जे दौरान थी। यस। ईअं ॿिया बि वाक़ियात थियल आहिनि। सो MP जा बिलोर वग़ैरह जी काफ़ी माण्हू। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त मौलाना फज़ल रहमान हुजे या ॿी लीडरशिप हुजे, हाणे जॾहिं तव्हां चओ था त पहिरीं ॿुधाए छॾियो था त इहा सिक्योरिटी थ्रेट आहे, त यानी त हिकिड़ो ज़ाहिर पॉलिटिकल सरगर्मियुनि में हिननि खे हाणे ॾुखियाई थींदी। हीअ अगरि
वञण बि चाहींदा, जीअं मोहतरमा शहीद जो मामिलो हो, ॿियनि जो हो, त भई अगरि माण्हू में न वेंदा त माण्हू वोट कीअं ॾींदा, एग्ज़ैक्टली मोबिलाइज़ेशन कीअं थींदी। जी हा। लेकिन बहरहाल ही हिकिड़ो टफ मामिलो थींदो, पर आउं सम्झां थो त सिर्फ़ु चई छॾणु काफ़ी न आहे। ॻाल्हि इहा आहे त अगरि सिक्योरिटी किथां सिक्योरिटी जो ख़तरो आहे पॉलिटिकल लीडरशिप खे, त उन्हनि खे अॻुवाट झलणु ॿधणु हुनखे करणु बि ज़रूरी आहे, छाकाणि त इलेक्शन त कंहिं बि नाले में अॻियां पोयां करणु मुनासिबु न आहे। लेकिन हाणे इन मामले में त सही सिर्फ़ु दुआ करे सघूं था, बिकॉज़ ही ख़बर न आहे छा थींदो आहे। मूंखे त हू मोहतरमा वारो बि सॼो अखियुनि जे साम्हूं फिरी अचे थो त कीअं हू कारसाज़ वारो सानियो थियो, पोइ कीअं छा थियो। त ॻाल्हि इहा आहे त इहो हिन ते बसि दुआ करे सघिजे थी, हाणे वधीक तबसरो छा कयूं। सभु इंटीरियर मिनिस्टर साहब ईअं ॿार अची हिकिड़े लीडर जो नालो खणनि, मौलाना फज़ल रहमान जो क्लियर नालो खणंदो हिकिड़ो, त माना इनखे थ्रेट आहे। हाणे मौलाना फज़ल रहमान साहब ईअं नथो चए त मौलाना फज़ल साहब इहो कॾहिं मुतालबो न कयो आहे त इलेक्शन मुलतवी कयो, लेकिन मौलाना फज़ल रहमान साहब इहो चवंदा रहिया आहिनि त बलूचिस्तान ऐं KP जे हालात में कीअं मुहिम हलायूं, उहो सुवाल उथारींदा रहिया आहिनि। हाणे उन्हनि खे वेतर सरकारी सतह ते, हाणे अगरि सरफराज़ बुगटी साहब इहो जवाज़ ठाहे नालो खणी ॿुधाए पियो, तव्हां सही ॻाल्हि कई त जीअं ॿियनि जो नालो न खयो अथसि, ईअं अगरि हिन जो नालो खणे पियो मौलाना फज़ल रहमान जो, त ज़ाहिर ही हिकिड़ो पोइ डिॼारींदड़ फैक्टर थिए थो न, त छा पियो थिए, त का खिचड़ी वरी पचणु शुरू थी आहे छा। अलाह ख़ैर करे। अॻिते हलो, शौकत तरीन फाइनेंस मिनिस्टर, ॾाढा इंपॉर्टेंट फाइनेंस मिनिस्टर रहिया इमरान ख़ान जा, पार्टी बि छॾे विया ऐं सियासत बि छॾे विया। होॾां उमेदु ॾेखारीनि था पिया बैरिस्टर अली ज़फ़र साहब लाहौर हाई कोर्ट जे ॿाहिरां बीह करे, त असां डिस्क्वालिफिकेशन वारी ख़तमु कराए वेंदासीं, इमरान ख़ान जेको आहे उहो जनरल इलेक्शन विढ़ंदो। उमेद पे दुनिया क़ाइमु आहे। वकील त हमेशह उमेद ॾियारींदो आहे, डॉक्टर ऐं वकील कॾहिं बि कोन चवंदो आहे त यार तव्हां, त उमेद ते त दुनिया क़ाइमु आहे। होॾां इंटर पार्टी चैलेंज लॻी पई आहे। लेकिन हालत इहा ई आहे पार्टी जी। शौकत तरीन हाणे को वॾो को हू इलेक्टेबल न हो, तक वक जो माण्हू न हो, न को सियासी कारकुन, न को सियासी कारकुन हो, बसि हू सख़्ती आई हूंदी त उन हथु मिड़े हिकिड़ो नालो, हिकिड़ी ख़बर और सही, अॼोके ॾींहं जे ना हिकिड़ी ख़बर ॿी सही, त PTI जी हिकिड़ी ॿी विकेट किरी पई। हिन सां कहिड़ो फ़र्क़ु पए थो। PTI हिन महिल हिकिड़ो जेको सिचुएशन आहे उहो बिल्कुलु डिफरेंट सिचुएशन आहे, लेकिन शयूं तव्हां जुडिशल फ्रंट ते ॾिसो न। कल्ह जस्टिस जस्टिस सिद्दीकी, छा नालो शौकत सिद्दीकी जी दरख़्वास्त वरी ॿुधणी लाइ मुक़ररु कई आहे हाणे सुप्रीम कोर्ट। इहो साॻियो शौकत सिद्दीकी साहिबु आहे जंहिं ते एजेंसीज़ ऐं जनरल फैज़ चीफ जस्टिस जे मथां इल्ज़ाम आया। ठीकु आहे न, हिकिड़ो पूरो मामिलो हो, जंहिंखां पोइ उनखे फ़ारिग कयो इस्लामाबाद हाई कोर्ट में हुआ न, इस्लामाबाद हाई कोर्ट में। हाणे उनजी वरी ॿुधणी जुडिशरी ॿुधणु वञे पई सुप्रीम एपेक्स कोर्ट। भुट्टो जी रेफरेंस जेको आहे, ZAB जो रेफरेंस जेको आहे उहो 12 तारीख़ ते लॻल आहे, त इते बि थोरी नज़र रखो। हीअ बि थोरी हितां ख़बरूं हाणे वॾियूं अचणु शुरू थींदियूं सुप्रीम कोर्ट वारे पासे। अॼु साहब इलेक्शन कमीशन जेको आहे उहो इंटर पार्टी इलेक्शन खे त चैलेंज करे छॾियो आहे, पर उहो इहा क्लियर ॻाल्हि थी करे त ॿीहर इलेक्शन्स न थींदा। अकबर एस बाबर जेका इहा रखी हुई त ॿीहर इलेक्शन्स जी, उहा त मुस्तरद कई त ॿीहर इलेक्शन न थींदा, इहे ई हूंदा। नोटिस जारी करे छॾिया अथऊं, पर चयो अथऊं त माना हाणे तव्हांखे असां चयोसि त शफ़ाफ़ कराइजो, हिन खां ॿियो को चारो न थियो। हाणे अगरि शफ़ाफ़ न हूंदा त पोइ माना ॿिए लफ़्ज़नि में इहो बि इलेक्शन कमीशन चई सघे थी त छाकाणि त तव्हां शफ़ाफ़ इलेक्शन न कराई आहे, तंहिंजे करे हाणे PTI खे ई बैन कयूं था, तव्हांखे बल्ले जो निशान नथा ॾियूं ऐं तव्हांखे इहो मौक़ो बि नथा ॾियूं त तव्हां ॿीहर शफ़ाफ़ कराए वठो। त मतिलबु इहो आहे त PTI फ़ारिग़ आहे, इहो ई न। इलेक्शन कमीशन तमामु गैर जानिबदार ऐं हिकिड़ो ख़ुदमुख़्तार इदारो आहे, कुझु बि करे सघे थो। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में